जी, ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स पारां अंग अखर जारी कया विया आहिनि, जंहिंमें मुल्क में महांगाई जे हवाले सां वाध जो रुझान जेको आहे उहो जारी आहे। इन हवाले सां जेके अंग अखर जारी कया विया आहिनि उन मूजिबि हलंदड़ हफ़्ते दौरान खाधे जी 19 शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो रिकॉर्ड थियो आहे। सालियानो बुनियादनि ते महांगाई जी शरह 35% ताईं बरक़रार आहे। ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स पारां जारी कयल अंगनि अखरनि मुताबिक़ मुल्क में 17 खां 23 हज़ार रुपयनि ताईं माहवार आमदनी वारनि लाइ महांगाई जी शरह 37% रही। मुल्क में 12 शयूं सस्तियूं ऐं 20 शयुनि जे अघ में इस्तेकाम रहियो। पटाटा, टमाटा, थूम, दाल, माश, खंडु, कपड़नि धोइण जो साबुण, बीफ, मटन, खुलियल खीर, ॾही, गुड़, अटे, लूण ऐं जानवरनि समेत ज़रूरी शयूं जेके आहिनि उहे महांगियूं थियूं आहिनि। उन सां गॾोगॾु LPG, मुङनि जी दाल, चणनि जी दाल, बेसन, दाल, मसूर, बसरनि, कुकर ऐं खाजरे तेल समेत 12 शयुनि जा जेके अघ आहिनि उहे घटिजी विया आहिनि।